अस्सलाम वालेकुम, वेलकम बैक इन द व्लॉग। त ही व्लॉग अथव दास सिंधी में, छो त कुछ माण्हुनि जी एडवाइस हूंदी आहे त तव्हां वीडियो उर्दू में न ठाहियो, सिंधी में ठाहियो। त असीं अॼु ईद वारो वीडियो पहिरियां त उर्दू में ठाहींदो आहियां, पर बल्कि हींअर सिंधी में वॉइस पियो कयां त हिते असांखे मिली वेंदो आहे मामो। त हिन जी मामे जी बि एडवाइस हूंदी आहे त तव्हां सिंधीअ में व्लॉग ठाहियो। त आउं बि चवंदो आहियां न मामा सही आहे, त उर्दू में सही आहे, पर मूंखे लॻो त सिंधी में सही आहे। पर या तव्हां ॿुधायो कमेंट करे सिंधी में सही आहे या उर्दू में सही आहे व्लॉग। त असां अची वेंदा आहियूं ईदगाह में एंटर थींदा आहियूं। त हिते ईदगाह में एंटर निमाज़ में थोरी देरि हूंदी आहे, त अची वेंदा आहियूं। त थोरी देरि खां पोइ निमाज़ बि स्टार्ट थी वेंदी आहे। हिते निमाज़ पढ़ी करे पोइ ख़ुतबो ॿुधंदा आहियूं। ख़ुतबे खां पोइ असां दुआ थींदी आहे, दुआ खां पोइ असां हिक ॿिए खे ईद मुबारक मिलंदा आहियूं। हिते सर असलम मिली वेंदो आहे। जीअं असां ईद मुबारक मिलंदा आहियूं, हिते मुंहिंजा भाइर भेण सां मिलंदा आहियूं सर सां। पोइ हिते मर्ज़ा मुंहिंजो क्लासमेट मिली वेंदो आहे, त इन सां बि ईद मुबारक मिलंदा आहियूं। पोइ ईंदा आहियूं मामियान जी ऑफिस। हिते मामियान चवंदा तव्हां मानी खाई पोइ वञिजो। मानी खाई पोइ असां घर ॾांहुं रवाना थींदा आहियूं। अगरि हीउ व्लॉग तव्हांखे पसंदि आयो त लाइक एंड सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट व्लॉग में। ख़ुदा हाफ़िज़।